नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिप्रो में खबर ॾींदा हलूं त खिप्रो में वापारीन ऐं फ्लूरमिल मालकान कणक सरकार वटि जमा न कराई है। खिप्रो समेत सांगड़ में सिंध हुकूमत पारां मुक़ररु कयल टारगेट पूरो न थी सघियो है ऐं खोराक खाते पारां टारगेट पूरो न कंदड़ फूड कंट्रोलर ख़िलाफ़ कार्रवाई जी चिता बाद सांगड़ ज़िले में मुक़ररु टारगेट पूरो करण जे लाइ अॼु डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मनवर आराई फूड इंस्पेक्टर खिप्रो चंदीराम माठीनो राजड़ जी अॻुवाणी में खोराक खाते जी टीम खिप्रो जे वापारीन ऐं फ्लोरमिल जे गोदाम ते ओचिता छापा आया। गोदामनि में पियल कणक फौरन गोदामनि ते जमा करण जो हुकुम कयो वियो। ज़रियनि मूजिबि खिप्रो जे फूड अमले टीम जे छापे जो कणक स्टॉक कंदड़ वापारीनि खे अॻुवाट इतला ॾियण जे करे छापा मार टीम खे का बि ख़ासि कामयाबी न मिली सघी आहे। ॿिए पासे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मनवर आराई जो वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त असांजे ज़िले जो टारगेट हो पहिरीं 13,31,000 बोरियूं, वरी गवर्नमेंट वधाए उनखे करे छॾियो 16 लाख, जंहिंमें अलहमदुलिल्लाह पूरी सिंध में असांजो ज़िलो जेको आहे टॉप ते वञे पियो। तंहिं हूंदे बि मतिलबु 11 लाख बोरियुनि ते असां कल्ह ताईं आहियूं। मज़ीद हाणे होल्डिंग में जेको आहे न माण्हू काफ़ी स्टॉक जेको आहे कराची ॿिए साइड जो रेट वधी वियो, होल्डिंग में अची विया आहिनि। इन करे हाणे पूरे ज़िले में असां सांगड़, मकसूदो, शहदादपुर, टंडो आदम, सराड़ी, शाहपुर चाकर इन पासे बि चेक कयो आहे त उन में काफ़ी असांखे कामयाबी थी आहे। इन सिलसिले में असांजे हींअर लूण खान वरी खिप्रो आया आहियूं। अॻिते बि प्रोग्राम आहे, जे टाइम हूंदो खाई बिट बैटी ताईं वेंदासीं ताकी वधि में वधि जेतिरी रिकवर थी सघे ऐं गवर्नमेंट जो टारगेट पूरो थी। सांगड़ ज़िले में सवाइ फ्लोरमिल कराची जी जेकी आहिनि उन्हनि जी हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, फॉर्मेलिटी पूरी कंदा त उहो खणी सघनि था, अदरवाइज़ जेको आहे आम पब्लिक लाइ मना आहे। जीअं थरपारकर, उमरकोट, मीरपुर ऐं पंहिंजो खिप्रो तालुको ही थोरो अॻाटी फसल थींदी आहे, पर गवर्नमेंट जो हाणे मथां आहे जेसिताईं पॉलिसी वग़ैरह बारदाना बि शइ अरेंजमेंट थींदो आहे पोइ ई ईंदा आहिनि। पर तंहिं हूंदे बि मतिलबु सुठी असां वटि रिज़ल्ट आहे। टोटल जेका असां ज़मींदारनि ॾिनी आहे, छापनि में वरिती आहे, जंहिंमें 11 लाख बोरी असां कल्ह ताईं रिकवर करे चुका आहियूं, ख़रीदारी करे चुका। अगरि उहो वॉलंटरली असांखे ॾेई छॾे थो, जीअं हिते बसि सेठनि बि चयो की भई असां वटि पई आहे, इन में भला 100 बोरी छॾियो असांजे खाइण लाइ, बाक़ी भला तव्हां ॾियूं था, वॉलंटरली ॾिए थो, पोइ हरू कानून जे तक़ाज़नि में नथा अचूं। कुझु जाइनि त ईअं थियो आहे, जीअं टंडो आदम में हो, सराड़ी में, वर्कशॉप में उन्हनि माण्हुनि थोरो कयो, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां FIR लॉन्च कराई, पोइ बि उन्हनि जेको ॾिनी। त असीं चाहियूं था कानून खां बि आवाम बचे। 4 FIR दाख़िल थी चुकियूं आहिनि, जंहिंमें सिंजोरो, टंडो आदम, सराड़ी ऐं मंगली थाणे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।